ओबावड़ो खां आगाह कयूं। ओबावड़ो मां 15 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान खे पुलिस मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गुम थी वियल नौजवान अलाह बख़्श सुमरो खे 2 ॾींहं पहिरियां पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करण ख़िलाफ़ वारसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। ओबावड़ो मां 15 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान खे पुलिस मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गुम थी वियल नौजवान अलाह बख़्श सुमरो खे 2 ॾींहं पहिरियां पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करण ख़िलाफ़ वारसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त अलाह बख़्श जो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु नाहे, पुलिस नाहक हाफ़राए कयो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। ओबावड़ो खां आगाह करे रहिया आहियूं। ओबावड़ो मां 15 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान खे पुलिस मुबैना तौर मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गुम थी वियल नौजवान अलाह बख़्श सुमरो खे 2 ॾींहं पहिरियां पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करण ख़िलाफ़ वारसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त अलाह बख़्श जो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु नाहे, पुलिस नाहक हाफ़राए कयो आहे। इन हवाले से धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ओबावड़ो खां हबीब रहमान चार्टर्ड लाइन ते मौजूद है। जी हबीब, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? हाँ जी, ओबावड़ो 15 ॾींहं अॻु में गुम थियल ओबावड़ो जो रवासी नौजवान अलाह बख़्श सुमरो जेको आहे वादी पहिरियां जेको आहे कश्मीर पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राई करे छॾी। अॼु हिननि जी जेको आहे माउ ऐं हुनजी घरवारी जेको आहे पाक किताब खणी मिशन प्रेस क्लब ते पहुती आहे। उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि चयो आहे त असांजो जेको आहे इहो 15 ॾींहं अॻु में जेको आहे मुंहिंजो पुटु जेको आहे नौजवान इहो जेको आहे माना कश्मीर वियल हो, जिते पुलिस पकड़े हुनखे हाफ़राई कई आहे। हुन IG सिंध ऐं DIG सखर ऐं SSP जेको आहे कश्मीर खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे घर में जेको आहे बेचैनी ख़तमु कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।